असां त शक में आहियूं, जंहिं पासे तव्हां सॼो था असांखे तमामु परेशान कुन शक में, सम्झ में नथी अचे असांजो मामिलो शक में पइजी वियो आहे। नबियनि खे त यकीन हो, होॾे शक आहे। हुननि दावत ॾिनी ही अल्लाह ॾे अचण जी न, अल्लाह ॾे सुञाण जी, त अल्लाह आहे सारे कारगुज़ारी कम करण खां। सॼी काइनात जे अंदरि कुदरत ऐं इरादो उनजो हले थो। इन पासे दावत हुई जबरदस्त। त हिननि चयो यार छा में तव्हांखे शक आहे, असां त हिकु अल्लाह ॾे सॼूं था, अल्लाह में तव्हांखे शक आहे। अब मुवैजो पुछे हिनखे पीर परस्त खां, तॾहिं तोखे शक छा में आहे? असां त तौहीद जी ॻाल्हि कयूं था त सभु कुझु करण वारो अल्लाह आहे, हाणे शक छा में आहे तोखे? इहा ॻाल्हि था नबी बि हिनखे चवनि, क़ालत रुसुलुहुम अफिल्लाहि शक्कुन फातिरिस समावाति वल अर्ज़। छा अल्लाह में शक आहे? अल्लाह में शक अथव जेको पैदा कंदड़ आहे आसमाननि ऐं ज़मीननि जो। जंहिं आसमान ज़मीन पैदा कया इन में शक, उहो त फितरी आहे। अल्लाह जो वजूद त फितरी आहे, इंसान जे दिलि में मौजूदु आहे। इन में त शक हुजण जी शक थींदो आहे जेका गैर फितरी ॻाल्हि हुजे, फितरती ॻाल्हि में शक थोरी थींदो आहे। इमाम राज़ी थो सम्झाए इन जाइ ते, जब हिकिड़े ॿार खे टमाट मारींदव न, इतां बि तव्हांखे टे चार ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं। हिकु अल्लाह जो वजूद, ॿियो हिन शइ जी ॻाल्हि त इंसान हिते आज़ाद न आहे, पर हिन खां कोई कमु कराइबो आहे, कनि कमनि खां हिनखे रोकबो मुकल्लफ़ आहे, इहो सम्झी सघिजे थो। ऐं नबियनि जो वजूद ज़रूरी आहे, ॿार जी चमाट मंझां बि सम्झी सघिजे थो। इमाम राज़ी थो लिखे, तव्हां जेकॾहिं कंहिं ॿार खे चमाट मारींदव त चमाट सां हो पहिरियों सोचींदो कंहिं मारियो मूंखे, अब सोचींदो न त माना कोई मारींदड़ आहे, कंहिं मारण वारे जो वजूद आहे जंहिं मूंखे चमाट मारी आहे। उहो सम्झे थो पियो ॿार बि त को मारींदड़ आहे जंहिं चमाट मूंखे मारी आहे। ईअं पंहिंजे खे कोन ॻाल्हि सम्झो था, त मारींदड़ सम्झी वियो, वरी चवंदो त बाबा मां त कुसूर न कयो आहे, मूंखे छो मारियईं? वरी चवंदो न इन जी माना त के कम करण जा आहिनि, के न करण जा आहिनि। सम्झे थो न ॿार, त मां त अहिड़ो कमु न कयो आहे जेको न करण जो अहिड़ो हो, मां कयो त कोन्हे। छो त माना त इंसान मुकल्लफ़ आहे, हिते कुझु कमु करणा अथसि, कुझु न करणा अथसि। ॻाल्हि सम्झो था, केॾो वॾो अहम मसइलो आहे, आसान नमूनो सम्झायो आहे मौलाना। ऐं फरमाऊं वरी इहो बि सम्झे थो पियो त भला न हक़ जो मारियो अथसि त हिन खां मूंखे बदिलो वठी ॾियो, हिन जो बदिलो त मूंखे मिले। त माना जो कुझु कमु थिए थो पियो उन ते को न को बदिलो थियणु खपे। त नबी बि इहो कमु अची कंदा आहिनि, ॿुधाईंदा आहिनि त हे कमु करे थो त हे बदिलो, हे कमु करे थो त हे बदिलो, ज़िना करे थो त हे बदिलो, चोरी करे थो त हे बदिलो, नमाज़ पढ़े थो त हे बदिलो। नबीअ जो कमु त इहो ई हूंदो आहे त ॿार जी टमाट मंझां इहे हक़ीक़तूं सम्झी सघजनि थियूं पयूं। मां हुनजो मिसाल अञा ॿिए अंदाज़ में हिकिड़े अलाह वारे जो किसो तफ़सीरनि में लिखियलु आहे। मजज़ूब माण्हूअ जो, माण्हू चवंदा आहिनि मजज़ूब माण्हुनि जे हेॾे ते उघाड़नि जी ख़िदमत कंदा आहिनि वेठा। ख़ैर ख़िदमत हाणे चङी शइ, कंहिंखे मानी खाराइण पाणी ॾियणु इहा सुठी आहे, पर उन्हनि खे ई ख़ुदा वारियूं कुवतूं सही सही इहो राज़ी थी पियो, सॼो कमु थी वियो। इहो न आया छो त असां तबाह थी वियासीं, साईं कल्ह कुलियूं अखियूं कंहिं पैसा ई न आया दुकान में। अॼु मामिलो जेको आहे उनजो जेको आहे कुझु खुली पियासीं। अॼु मां बि सम्झां थो त ख़ुशि वेठो हो न, ॾिठनि जूं ॻाल्हियूं असांजो उलमा लिखा चरियनि जे वेझो ई न वञिजो। चरियो तोणे अलाह वारो हुजे न, उहो अलाह वारे चरे जे वेझो न वञिजो, छो त साहिब मजज़ूब जेको हूंदो आहे न, साहिब शुकर, अॼु जज़्ब जी कैफ़ियत उन ते तारी हूंदी आहे, उहो हिक जी ॿी सम्झी थी सघे थो तव्हांखे बददुआ करे पिटे वेठो। इन जे नफ़ो ऐं नुक़सान जी का ख़बर कोन्हे, तंहिंजे करे इन्हनि माण्हुनि जे वेझो वञण जा नुक़सानकार आहे, फ़ाइदेमंद न आहे। त
तंहिंजे करे उलमा लिखिया मजदूबनि जे वेझो न वञिजो, बहितर इहो आहे। ऐं हे वरी मजदूबनि जे वेझो त वेझो त पोइ कॾहिं अहिड़ियूं अॾी खां बि लॻंदा ॾियो। हमरा खे चवंदा हिकिड़े खे चवंदा ख़ुदा किथे आहे, हे जो चवंदा सभु कम ख़ुदा थो कराए त पोइ ॾोह सवाल छाजो, छाजा थाना, छाजियूं ऑफिसां, इहो सुवाल पियो करे हिकिड़ो दाढ़ी। ऐं ख़ुदा आहे त ॾेखारियो खणी असांखे। चऊं कंहिं ॾस ॾिनोसि मोली चई इहो फ़क़ीर वेठो थी वियो, इहो उघाड़ो इन खां वञी पुछा कर, इहो सम्झाईंदी। हुन खां टई सुवाल कई फ़क़ीर हे मूंखे तोॾे मोकिलियो अथनि, तूं सुवाल जो जवाब त ॾे असांखे सम्झा, किथे आहे ख़ुदा, ॾेखार किथे आहे ख़ुदा। ऐं सभु कुझु जॾहिं ख़ुदा कराए थो त पोइ छाजा असांजे मथां इहे थाणा, इहे छाजो सभु शयूं उहे। त फ़क़ीर जो पियो हम न तम त तुंहिंजो सरोटो पियो मिटीअ। हा ॿियो टियों सुवाल इहो बि कयसि त जंहिं भला पोइ तव्हां चवंदा हो त जहन्नम बाहि जी ठहियल आहे, पोइ जिन्ननि खे कीअं साड़ींदी, हो बि बाहि जा ठहियल, बाहि जा बाहि में कीअं हुनखे तकलीफ़ कोन पहुचे। त फ़क़ीर पियो इन में हिकिड़ो वॾो को हेतिरो पको चीको भितर पियो ठठा जो कढां मग़ज़ में त कुता रत न चटियोसि। भाई तो दाणे सुवाल न बि मां फ़क़ीर खे चयो मूंखे सुवालनि जवाब ॾे, हुन ठका जो पथर कढा, मुंहिंजो मग़ज़ फाटी पियो आहे, मूंखे टाका लॻंदा, हे पैसो सोचंदो हाणे कंहिंखां वठां, चरियनि सां तूं छो वञी बखे बाबा वठी था अचो हुनखे, वठी जो आहे फ़क़ीर, फ़क़ीर हिनखे छो मारियो थी। हुन चयो बाबा असां वटि सम्झाइण जा तरीक़ा वरी ॿिया आहिनि, हे साणनि हू सुवाल करे हा तूं कुझु ज़बान सां सम्झाइनि था, असां वटि सम्झाइण जो तरीक़ो आहे पथर मार। चए भला इहो कीअं तूं हिनखे सम्झायो पथर सां, चए हे पियो चवे ख़ुदा किथे आहे, त मां पुछां तो इहो सूर किथे थो थिए, तोखे दर्द थी आहे चई खोड़ थो थिए सूर, किथे थी उहो दर्द ॾेखार, चए हे फट आहे, चए हे त फट आहे न, दर्द किथे आहे, उहो दर्द ॾिसण में त नथो अचे, हे त फट थो ॾिसण में अचे, तूं दर्द नथो ॾेखार सघां, ख़ुदा कयूं था ॾेखारे सघूं, बाक़ी तूं फट ॾेखारींदो असां दुनिया ॾेखारीनि था, ॾिस हिन सां ॾिसी करे ख़ुदा सम्झी वठि तुंहिंजो पुटु ईंदड़ आहे। बाक़ी चए पियो चए जिन्हनि खे बाहि न साड़ींदी, मां चवां तूं बि मिटी जो ठहियल आहे, मिटी जो पथर आहे, तोखे छा थियो। चए पियो चए तकदीर में सभु कुझु थी वियो आहे, ईअं बसि हाणे ॾोह सवाल पोइ थाणे त आयो छो आयो आराम हिनखे ॿधो न था, जॾहिं थियणो सॼो कमु तकदीर सां हो त अचण हिनखे न खपंदो, हे तव्हां मां छो थो ॾिबो। त सुठी ॻाल्हि बाबा अलाह वारनि जो सम्झाइण वरी फ़क़ीरनि जो सम्झाइण वरी पथरनि सां बि हूंदो आहे, इन करे वेठो वञणु नुक़सान फ़ाइदे जे बजाए नुक़सान बि थी सघे। त अंबिया किराम ऐलान फरमायो, उन्हनि खे चयूं त अफ़िल्लाहि शक्कुन, छा अल्लाह जी ज़ात में अव्हां खे शक आहे, नक्श नक्काश ते दाल आहे। अवा कंहिंजो ही तस्वीर ठाही खणी त ॿुधाए थी पई त हिन तस्वीर जो को ठाहिण वारो ज़रूर आहे, कंहिं इमारत झंग में ॾिठी त सम्झी वियो त हिन इमारत खे कोई बनाइण वारो ज़रूर आहे, नक्श नक्काश ते सुनोसाने ते, ऐं तकलीफ़ जे वक़्त में ख़बर पवंदी आहे त कोई छॾाइण वारो आहे। हज़रत इमाम बाक़िर खां पुछूं, इमाम बाक़िर रहमतुल्लाह अलैह शिया चवंदा न असांजो इमाम आज़ाद न सभु असांजा अॻुवान, पुछूं साईं ख़ुदा खे कीअं सुञाणो, फरमायो तूं कॾहिं ॿेड़े ते चढ़ियो आहे, चए हा चए भला पोइ ॿेड़ो जॾहिं कॾहिं तूफ़ाननि जे अंदरि अची वेंदो आहे त पोइ चएसि पोइ अलाह खां सवाइ ॿी का शइ यादि ई न ईंदी आहे। फरमा इहा फितरी शइ आहे जो हाणे गुबार तुंहिंजे मथां अची करे उन शइ खे लिकाए था विझनि, जॾहिं तकलीफ़ूं अचनि थियूं तॾहिं गुबार परे थियनि था, तॾहिं अलाह थो निकिरी अचे। BBC पे ॿुधायो कॾो को जॾहिं मैक्सिको में वॾो ज़लज़लो आयो, चए ख़ुदा जा मुनकिर जॾहिं ज़लज़लो जो आयो त वरी इमारतूं 20-22 मंज़िला इमारतूं धरती में पयूं वञनि, त जेके ख़ुदा जा मुनकिर आहे उहे बि सजदे में चइनि था त अलाह तूं बचा, ॿियो कोई बचाइण वारो कोन्हे, उहो अलाह निकिरी आयो। त फरमाऊं तकलीफ़ जे वक़्त में फितरी शइ आहे, अलाह जी ज़ात मोहताज खे मोहताज इलाही जी ज़रूरत आहे, जेको मोहताज आहे उनखे ज़रूरत आहे त कोई इन जी ज़रूरत खे पूरो करे, ज़रूरत खे पूरे करण वारो अम्मन युजीबुल मुज़तर इज़ा दअ,
ويكشف السوء फरमा उहो केरु आहे जेको परेशाननि जी मोहताजनि जी ज़रूरत खे पूरो करे। फरमा मुंहिंजी ज़ात आहे। तंहिंजे करे नबीअनि ऐलान कयो अफिल्लाहि शक्कुन फातिर समावाति वल अर्ज़। दलील बि पेश कयूं त उहो पैदा कंदड़ आहे ज़मीन ऐं आसमान। ज़मीन खे ॾिसी तूं ख़ुदा सम्झी सघे थो, आसमान खे ॾिसी तूं ख़ुदा सम्झी सघे थो। केरु आहे जेको ज़मीन खे लाटू वांगुरु फेराए थो? केरु आहे जंहिं सिज खे हलाए छॾियो आहे? वशम्सु तजरी लिमुस्तक़र्रिन लहा ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़िल अलीम। केरु आहे जंहिं चंड खे फेराए छॾियो आहे? वल कमर क़द्दरनाहु मनाज़िल हत्ता आद कल उर्जूनिल क़दीम। अब साइकिल जो फीतो बि फेराइण वारे खां सवाइ नथो फिरे त चंड खे केरु थो फेराए? ज़मीन खे केरु थो फेराए? सिज ऐं चंड खे केरु थो फेराए? अल्लाह ताला थो फरमा अफिल्लाहि शक्कुन। नबियनि जे ज़बानी ऐलान करायो त छा अल्लाह में शक आहे तव्हांखे? फातिर समावाति वल अर्ज़, उहो त आसमाननि ऐं ज़मीननि जो पैदा कंदड़ आहे। हुन त महिरबानी ऐं मेहर कई आहे पंहिंजे पाननि ते। यदऊकुम लियगफिर लकुम मिन ज़ुनूबिकुम, सॾे थो तव्हांखे तव्हांजो माफ़ करे तव्हांजा गुनाह। हिकिड़नि मिन खे ज़ाहिर चयो आहे त मिन सिले में आयल आहे, तंहिंजे करे मिन जी माना न निकिरंदी। जेकॾहिं मिन जी माना कढबी त पोइ हीअं थी पवंदो यदऊकुम लियगफिर लकुम मिन ज़ुनूबिकुम, सॾे थो तव्हांखे तव्हांजो माफ़ करे तव्हांजा कुझु गुनाह। अब ॻाल्हि सम्झो था? पोइ सुवाल थींदा त कुझु गुनाह कीअं? अल इस्लाम यहदिमु मा कान क़ब्लु। हुज़ूर फरमायो इस्लाम ईमान आणण सां सारा कुफ्र जा गुनाह माफ़ थी था वञनि। पोइ हिते मिन छाजी? त कुझु गुनाह, मिन तबीज़ी थी पवंदी त कुझु गुनाह। फरमायो त हुकूकुल इबाद इस्लाम सां बि माफ़ न थींदा। अब हिकिड़ो काफ़िर कंहिंजा पैसा खाई आयो आहे, हाणे मुस्लमान थिए त हिनजी माना उहो पैसा माफ़ थी विया न थींदा न? माना उहे गुनाह त न, अलबत्ता हुकूकुल्लाह। अल्लाह तो फरमाए यगफिर लकुम मिन ज़ुनूबिकुम, अल्लाह सॾे थो तव्हांखे त ईमान आणियो तव्हांजो तव्हांजा गुनाह जेके हुकूकुल्लाह में तव्हां गुनाह कया आहिनि, ग़लतियूं कयूं आहिनि, सारियूं अल्लाह तव्हांजे ईमान जे करे माफ़ करे थो। इन पासे सॾे थो तव्हांखे। अचो तरब जे मथां ईमान आणियूं। यगफिर लकुम लियगफिर लकुम मिन ज़ुनूबिकुम, तव्हांजो माफ़ करे तव्हांजा गुनाह, कुझु गुनाह। मिन या वरी कशाफ वारो चवंदा आहिनि त जेकॾहिं ॿ मंडा न हुजनि हा त क़ुर खे कोई न सम्झे हा। इहो मौलवियुनि वटि पाक मशहूरु आहे। आरज मंडा ज़मख़शरी जंहिं कशाफ लिखियो हुयो मोतज़िलो, पर वाह जो क़ुर खे खोलियो अथसि। अॼु हुनजी तफ़सीर आहे कशाफ। हुन वरी इहो लिखियो आहे त हिते जेका मिन आहे न, इहो काफ़िर ऐं मुस्लमान में फ़र्क़ु करण जे लाइ थियो। उहो भला कीअं? जिथे बि अल्लाह ताला काफ़िर खे चयो आहे त अच तुंहिंजा गुनाह माफ़ कयां, काफ़िर खे जिथे चयो अथसि अच तुंहिंजा गुनाह माफ़ कयां, उते मिन बयान कई अथसि, मिन जो लफ़्ज़ विधो अथसि, माना अच त कुझु गुनाह तुंहिंजा माफ़ कयां। जिथे बि मोमिन जे लाइ ऐलान कयो अथसि उते चयो अथसि यगफिर लकुम ज़ुनूबकुम, उते मिन विधी अथसि अच त तोखे सारो जो सारो माफ़ करे छॾे। मोमिन ऐं काफ़िर में फ़र्क़ु करण जे लाइ ईअं कयो अथसि, छो त मां क़ुर खे ॾिठो आहे जिथे बि मोमिन जी माफ़ीअ जी ॻाल्हि अचे थी उते मिन न विधे थो, जिथे काफ़िर जी माफ़ीअ जी ॻाल्हि अचे थी उते मिन याने कुझु गुनाहनि जो इशारो करे थो पियो। सम्झो था न? बहरहाल हे त आलिम सगुरे जो नुक़्तो आहे, या बदल आहे या मिन बदल आहे। यदऊकुम लियगफिर लकुम, अचो तव्हांखे माफ़ी ॾे, याने छाजी माफ़ी? ज़ुनूबिकुम, माना तव्हांजे गुनाहनि जी माफ़ी, तव्हांजे ग़लतियुनि जी माफ़ी। अल्लाह त नबियनि खे, नेकनि ऐं सालियनि खे, मुबल्लिगनि खे इन लाइ मोकिलियो ताकि माण्हुनि खे बुराइनि खां कढी नेकीअ जे तरफ़ आणनि ऐं ऊंधारियुनि खां कढी चङाई जे तरफ़ वठी अचनि,
ऐं गुनाहनि जे माफ़ीअ वारा अमल न सिंधनि खे अल्लाह वारा उन्हनि जो कमु इहो आहे। हुज़ूर जन फरमायो इंसान सुबुह जो निमाज़ पढ़ी जॾहिं निकिरे थो तॾहिं कूड़ ॻाल्हाईंदो रहे थो, दुकानदारीअ में ज़मीनदारीअ में मशीन में वेठो हेठायूं मथायूं ॻाल्हाए बाहि थो ॿारे छॾे जहन्नम जी। जॾहिं ज़ुहर जी निमाज़ जे लाइ वज़ू थो करे तॾहिं उन जा उहे सना सुका गुनाह सारा छणी था पवनि, माफ़ी थी मिली वञे, बाहि ते पाणी थो हारजी वञे। वरी असर ताईं हे कच पक करे थो पियो, फरमाओ असर जी निमाज़ पढ़े थो त वरी गुनाह माफ़। वरी असर खां पोइ मग़रिब ताईं कुझु कचियूं पकियूं ॻाल्हियूं, फरमाओ वरी जॾहिं मग़रिब जी निमाज़ पढ़े थो त गुनाह माफ़। वरी जॾहिं अशा जी निमाज़ पढ़े थो तॾहिं पाक साफ़ थी करे आराम सां सुम्हे थो। इन जे करे हुज़ूर फरमायो अशा जी निमाज़ खां पोइ घणो ॻाल्हाइजो न, दुनिया जो गुफ़्तगू न कजो, समर हराम आहे। फरमाओ अशा जी निमाज़ पढ़ो त फिल फौर, इन जे करे खणी देरि पढ़णी पवे त देरि पढ़ो, पर फिल फौर वञी अशा जी निमाज़ पढ़ी सुम्ही पओ, ताकी जेकॾहिं निंड जे अंदरि रूह अल्लाह वटि वेंदो आहे त तव्हांजो पाक ऐं साफ़ रूह अल्लाह वटि पेश थी वञे। इहो हुज़ूर जन तरीक़ो सम्झायो त फरमाओ यदऊकुम लियग़फिर लकुम मिन ज़ुनूबिकुम, इहे नेक साले त तव्हांखे सॾनि था पिया अहिड़नि अमलनि ॾांहुं जेके तव्हांजा गुनाह माफ़ कर थी वेंदा जन सां। वयुअख़िरकुम इला अजलिम मुसम्मा, ऐं टे ॻाल्हियूं ईमान आणींदव, अल्लाह ते ईमान आणींदव, अल्लाह जे कानून खे मञींदव त तव्हां वटि गुनाह ख़तम थी वेंदा। शाह साहब वलीउल्लाह थो लिखे अल्लाह जेकॾहिं इलाही कानून धरतीअ ते नाफ़िज़ कंदव त तव्हां वटि ॾोह ऐं जराइम ख़तम थी वेंदा। ऐं फरमाऊं ॿी ॻाल्हि इहा थींदी यग़फिर लकुम, माफ़ीअ जूं फिज़ाऊं आम हलंदियूं, हर हिकिड़ो माण्हू ॿिए सां अख़लाक जे अंदाज़ में पेश थिए। असां बद अख़लाक़ी न हूंदी, ऐं हाणे त लुटे फुरे थो न मुस्लमान हिक ॿिए खे, हो चवंदो पिया बचाइजांइ, अरे खीसे जो ख्याल रखिजो, मस्जिद में अचो त जूते जो ख्याल रखिजो, ईअं थो चवे वेठो न। त इन जी माना छा बद अख़लाक़ी आहे। पर मां इस्लामी कानून कंदव त बद अख़लाक़ियूं ख़तम थी वेंदियूं। वयुअख़िरकुम इला अजलिम मुसम्मा, ऐं अल्लाह तव्हांखे अजले मुसम्मा माना मुक़रर वक़्त ताईं तव्हांखे मोहलत ॾेई छॾींदो, विच में अज़ाब न आणींदो। इन जी माना त तक़दीर मुबरम जे मुअल्लक जेका आहे उन में ईअं लिखियलु हूंदो आहे त जेकॾहिं हमरा नेक थी पिया, साले थी पिया, निज़ाम बहितर बणिजी पियुनि त इन्हनि खे अञा ताईं वधाए इन्हनि खे वॾी ममलिकत हिननि जे हवाले करे छॾींदुसि। पर जेकॾहिं बदकारीअ जी कई वेदाई त विच में इस्तीसाली अज़ाब अची वेंदो आहे, माना माण्हू अॻ में ख़तम थी वेंदा या बरकतूं निकिरी वेंदियूं। फरमाओ जेकॾहिं तव्हां निज़ाम इस्लामी क़ाइमु कंदो त बरकतूं ईंदियूं, अल्लाह खे मञींदो त बरकतूं ईंदियूं। क़ालू, हुननि वरी ॿिया शुबहात पेश कया, हू त शक में आहे न, शक वारे माण्हूअ खे मोमिन जी माना आहे यकीन में, मोमिन ईमान यकीन खां निकितल आहे, ईमान यकीन खां निकितल आहे, ऐं कुफुर शक में आहे। हाणे छा थो चवे क़ालू इन अंतुम इल्ला बशरुम मिसलुना, तव्हां त असां जहिड़ा हो, मानीअ सां वांगुरु खायो। अॼु मा लिहाज़र रसूल याकुलु ताम व यमशी फिल अस्वाक, छा आहे हिन नबीअ खे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ फरमान कया त हिन खे नबीअ खे त ॾिसो याकुलु ताम मानी खाईंदो आहे, व यमशी फिल अस्वाक बाज़ारनि में घुमंदो आहे, वरी चवंदो आहे त मां नबी आहियां, आहे त असां वांगुरु। अरे जे अंधे खे अंदर जी कैफ़ियत सम्झ में न ईंदी आहे, अंदर छा आहे अकल जो अंधो हो न, हालांकि ॿाहिरों त सूरतूं हिकु जहिड़ियूं हुयूं, पर अंदर में ईमान ऐं अकल ऐं ज़हन ऐं इल्म जेको नबीअ खे पियल हो उहो ॿियनि खे न हो। मौलाना मसनवी थो चवे शेर शीर, शींहं ऐं शेर ऐं शीर दरनिवस्तन यकमानत, माना लिखण में त शेर ऐं शीर हिकु जहिड़ा ईंदा आहिनि। अब शेर लिखो भी शीन ये रे, शीर लिखो भी शीन ये, पर हकीकत में फ़र्क़ु आहे न ॿिन्ही जो। शेर जी माना ॿी आहे फाड़ींदड़, शीर जी माना खीर आहे न।
शेर ऐं शीर में फ़र्क़ु आहे, पर लिखण में हिकु जहिड़ो ॾिसी करे उहो अंधो थी रहियो। और जो हे त भई हिकु जहिड़ा आहिनि, के माना में फ़र्क़ु आहे। त हिते बि फरमायो वियो, हे पिया चवनि इन अंतुम इल्ला बशरुम मिसलुना। हो पिया सम्झनि त बशरियत ऐं नबूअत पाण में गॾु कीअं थींदी। अलाह वरी ॻाल्हाईंदो हे माण्हू सां जेको खाईंदो पींदो वधे, घर वारी रखे, घर में अचे वञे, इन सां कीअं? उहो हिननि खे इहा पई हैरत थी। इहो वॾो हिजाब आहे। पाण जहिड़े माण्हूअ खां इस्तफादो माण्हू न कंदो आहे। चवंदा मां जहिड़ो आहे, गॾु मूंसां उथे वेहे थो, खाए पीए थो। हाणे हे वरी चए त मां वरी बुज़ुर्ग थी वेठो आहियां, मौलवी थी वेठो आहियां, मां बि ॻाल्हि ॿुधो। अॼे चओ ॿुधो, इहे असां सां हूंदो आहे, पर इहो हिजाब थी वेंदो आहे, माण्हू न ॿुधंदो आहे हुनजी ॻाल्हि, असां सां। त हिते फरमायो जो हिजाब अची वियो, हिननि वटि शुबो अची वियो। अंतुम इल्ला बशरुम मिसलुना, तव्हां त असां जहिड़ा बशर आहियो। तुरीदून अन तसुद्दूना, तव्हां चाहियो था पिया असांखे परे करण। अम्मा कान याबुदु आबाउना, जंहिं शइ जी इबादत कंदा हुआ असांजा अबा ॾाॾा, उन खां तव्हां असांखे परे करण आया हो। असली दीन खे तव्हां असांखो खसियो था। अबो ॾाढो मुला ख़ुशहाल यकी असां सां गॾु दर्जे सां वॾो थाल मथे ते रखी करे पीरनि ते पाण गॾु हलंदो। हे वरी नवां मुला निकिता अथव, असांखां तव्हां पंहिंजो पुराणो असली मज़हब तव्हां खसणु चाहियो था। अॼु हिन पोड़े चरे खे केरु सम्झाए? हो जो हुन गुमराह जो कयोसि त खणी यकी हुन गुमराह जी कंदा, हाणे अकल बि नथो इस्तेमालु करे, इनखे चइबो आहे कोराना तकलीफ़, अंधी तकलीफ़। हाणे का ॻाल्हि सम्झ में नथी अचेसि, न सोचे न फिकिर करे, न अकली दलाल न नकली दलाल, बसि चाबो ॾाढो जो करे वियो। यकी से असां उन तरह के पंहिंजे पुराणे न सम्झासीं, मुंहिंजा तुंहिंजी मर्ज़ी। अरे बाबा, हे क़ुरान, हे अकल जी ॻाल्हि, हे समझदारीअ जो मसइलो, तव्हां असांखो चए असली मज़हब खसण आया हो। फातूना बिसुल्तानिम मुबीन, पोइ आणियो असां वटि को पधरा दलील। अञा पधरा के दलील खणी अचो, इहे दलील असांखे नथा लॻनि। असां तूं जहिड़ो बि सम्झाईंदे न, पोइ चवंदो साईं जो दलील न लॻो, मूंखे दिलि सां नथो लॻे। हाणे तूं कहिड़ा दलील हाणे अकल जा बहितरीन दलील न क़ुरान ॾेखार, दिलि सां नथी लॻे ॻाल्हि। अञा को ॿी ॻाल्हि ॿुधा, अचे मशकूका। टे सुवाल कया काफ़िर। हिकु चऊं इन अंतुम इल्ला बशरुम मिसलुना, हिकु ॿियो तव्हां असांखे अबे ॾाॾे जी तकलीफ़ खां कढो था पिया। टियों चई त को दलील अञा बि वाज़े खणी अचो। नबी जवाब ॾियनि था, कालत लहुम रुसुलुहुम, चयो उन्हनि खे रसूलनि उन्हनि जे, इन नहनु इल्ला बशरुम मिसलुकुम, यार हे त हक़ीक़त असां आहियूं वाकई तव्हां जहिड़ा बशर, इन में कोई शक न आहे। भाई ईअं न चऊं त असां बशर न आहियूं। हिते वरी बशर भला करियो था इज़त। हिकिड़े खां पुछऊं त हुज़ूर खे घरवारी हुई? चए हा। चए हुज़ूर खे औलाद हुई? चए हा। चए भला हुज़ूर खे खानदान हो? चए हा। चए भला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिन वक़्त बि खानदान सैयद वग़ैरह हलनि था? चए हा। इहे सारियूं ॻाल्हियूं मञे चइबा, इनखे चइबो थी न इंसान जंहिंमें इहे सारियूं ख़ुशूसियतूं हुजनि, इनखे इंसान। चए इंसान न चओ, हो सारियूं ॻाल्हियूं मञे पियो, इंसान न चओ। मौलाना चए पियो, चए हिकिड़े खे हुई ख़ैरियत खां चिड़, पोइ चवनि त ख़ैरियत आहे, ख़ैरियत है, हा हमरा चए तेरी ऐसी तेरी ऐसी, अॼु शुरू थी वञे कार। पोइ हिनखे चए बाबा तुंहिंजो हथ पेर ठीकु ठाक सलामत? चए हा। चए भला जिस्म में को दर्द बर्द कोन थो? चए न। चए बीमार बीमार त न आहे? चए न। चए सभु शइ तुंहिंजी ठीकु ठाक आहे? चए हा। चए इनखे चइबो थी ख़ैर। चए ख़ैरियत वारी माना हुनखे चिड़ जेका आहे असली, इन लफ़्ज़ खे सम्झी न सघियो आहे। इहो लफ़्ज़ हिनखे चओ त नबी बशर हो? हा। हेठि आहे बशर, ॿियूं सारियूं ॻाल्हियूं न बशर वारियूं मञे पियो। जॾहिं बशर चयो त हमरा खे चिड़ पई लॻे। हा, हिन क़ुरान पाण थो नबीअ खे ऐलान कराए। हाणे नबी पिया चवनि, क़ालत लहुम रुसुलुहुम इन नहनु इल्ला बशरुम मिसलुकुम, तव्हां जेको चओ था त तव्हां असां जहिड़ा बशर आहियो, वाकई इहा त हक़ीक़त आहे त असां तव्हां जहिड़ा बशर आहियूं। वलाकिन अल्लाह यमुन्नु अला मन यशाउ मिन इबादिही,
पर अल्लाह थोरो करे थो पियो, एहसान करे थो पियो, जंहिं पंहिंजे पाने जे मथां चाहे थो। बाननि मज़ा कंहिं हिकिड़े बाने ते एहसान करे क़ुर जी सम्झता थो करे, उन ॾे वही थो मोकिले। फरमाऊं इहे शयूं त रब साईं अता फरमाईंदो आहे, इन में असांजो कोई कुसूर न। असां छा कयूं? असांखे अलाह असांखे मुंतखब कयो आहे, मोकिलिया त फरे थो उहो मोकिले, हा असां त कोन चयो, असांखे जो हुन बनायो त फरमाए हिन में असांजो कुसूर कहिड़ो? हे त रब एहसान कयो आहे असांजे मथां, तंहिंजे करे यार आहियूं त असां बशर, पर ॻाल्हि तव्हांखे जेका कयूं था अकल ऐं नकल जे लिहाज़ सां सही सही अथवे, सोचे वठो। वमा कान लना अन नातियकुम बिसुल्तान, बाक़ी तव्हां पिया चओ त असांखे को दलील पधरो खणी आणे ॾियो, को निशान, को अहिड़ी अजीब ॻाल्हि ॾेखारियो। फरमाऊं न आहे असांखे, नबी मुख़्तार कुल बि न आहे न, जीअं चाहे जंहिंखे मुस्लमान बनाए, जंहिंखे विझे दोज़ख में नबीअ खे हथ में, नबी जंहिंखे आसूदो बनाए, जंहिंखे सुञो बनाए, ईअं किथे आहे? मुख़्तार कुल न आहे। त हिते नबी पाण थो ऐलान करे, वमा कान लना अन नातियकुम बिसुल्तानिन इल्ला बिइज़्निल्लाह, न आहियूं असां जो आणियूं तव्हां वटि अहिड़ो को दलील तव्हांजे घुर्ज जे मुताबिक़, मगर अल्लाह जे इजाज़त खां सवाइ उहो इजाज़त न ॾींदो त असां काॾां था तव्हां वटि दलील पेश करे सघूं। उहो इजाज़त ॾे त आणियूं को दलील, आणियूं को मुइज़ो, आणियूं का करामत, उहो पैदा करे त करे सघे थो पियो, पर असांजे हथ में कोन्हे। असां वटि छा आहे? वअलल्लाहि फलयतवक्कलिल मुमिनून, असां वटि हिकिड़ी ॻाल्हि आहे त मोमिन भरवसो कंदो आहे अल्लाह ते। असांजी तव्हां दलील सभु चङी तरह सम्झाइनि, हाणे बि नथा मञो त भले ठीकु आहे, हाणे भला हिकिड़ा मरीज़ अहिड़ा बि हूंदा आहिनि जंहिंजो इलाज दुनिया में अब ईअं आहे या न आहे? हाणे एड्स जो मर्ज़ आहे या कैंसर आहे, मामूली इलाज आहे, उनखां पोइ इलाज कोन थो थी सघे उनखे कोई, त अहिड़ा बि मरीज़ हूंदा आहिनि न बा, अहिड़ो बि ज़हन हूंदो आहे जंहिंजो इलाज दलील सां नथो थिए, असां छा कयूं? फरमाऊं तव्हां अहिड़ा मरीज़ आहियो जंहिंजो इलाज असां वटि कोन्हे, पोइ हाणे जेकॾहिं तव्हां ईज़ा ॾींदो असांखे, वअलल्लाहि फलयतवक्कलिल मुमिनून, मोमिननि जो भरोसो अल्लाह ते आहे। हिते तवक्कल ते वॾो बहस आहे। तव्हांजो टाइम पूरो थी वियो आहे। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह। हाणे चए थो उनजी वॾी महिरबानी, इहो शुक्र थो करे। हे ॿियो नंबर दर्जो, टियों नंबर चए थो चङो थियो, बादशाह परे आहे इस्लामाबाद, हिकु त उन मूंखे यादि कयो आहे, कार मोकिली अथसि, हाणे त ॾाढी आसानी थी पई जो रोज़ इन कार ते चढ़ी हिकु ॿिए ॾींहुं चोथे ॾींहुं महीने अध में रोज़ वञी इस्लामाबाद पहुची बादशाह सां यारी निभाई। अजय हे टियों क़िस्म आहे। ॻाल्हि सम्झो था त शुक्र जो अंदाज़, हिकिड़े माण्हूअ खे नेमत मिली, हथ मिलिया, पेर मिलिया, पुट मिलियो, औलाद मिली, बंगलो मिलियो, जाइ मिली, कंहिं ॾिनी? पर जेकॾहिं हे सम्झे त अलाह न, जीअं उन हमराह खे कार मिली ऐं हे सम्झे पियो त कार बादशाह उन पल खे मूंखे वज़ीरनि जी महिरबानी आहे, त इहो उनजी नेमत में ॿिए खे, मुनेम में नेमत कंदड़ में ॿिए खे शरीक कयईं, इहो शिरक थी पवंदो। ॻाल्हि सम्झो था न? जेकॾहिं हिन सम्झो त साईं मूंखे फलाणे दोस्त ॾिनी आहे, फलाणे यार ॾिनी आहे, हे अबे खां मिली आहे, हे फलाणे दोस्त खां मिली आहे, त सम्झो रब जी हिन नाशाकरी करे छॾी। हा इन नमूने सां सम्झे जीअं कलम हूंदी आहे, हुन कलम ते चेक कढी मोकिलियो हो कार जो, त हिन जो यार चेक जे ज़रिए, कलम जे ज़रिए मूंखे मिली आहे, पर कलम खे ॾियण वारो वही तमाम बारीक ॻाल्हियूं, कलम खे ॾियण वारो नथो सम्झे, बल्कि सम्झे थो त कलम जी मदद त खणी थी, पर ॾियण वारी कलम, ईअं कंहिं माण्हूअ खे सम्झे त मदद त हिन जी आहे, पर हे ॾियण वारो बिल्कुलु कुझु कोन्हे हिन वटि, ॾियण वारो उहो हक़ीक़ी आहे। त फरमाऊं ईअं जेकॾहिं कंहिंखे सम्झे थो त ॾियण वारा त ही न आहिनि, ॾियण वारो त हक़ीक़ी हिकु अल्लाह आहे। अब मिल्कियत मालिक त
ये जेकॾहिं सम्झे थो त ॾियण वारो हक़ीक़ी अल्लाह आहे, ॿियनि न ॾिनो आहे, हे महज़ जेकॾहिं आहिनि त सभु ज़रिया ऐं वास्ता आहिनि, इन्हनि जे दिलि में विझण वारो अल्लाह, इन्हनि खे ख़ुदि ॾियण वारो अल्लाह, दोस्त खां मिली आहे त दोस्त जे दिलि में विझण वारो अल्लाह, अबे खां मिली आहे त अबे खे पैदा करे अबे खे मिल्कियत ॾियण वारो ई, त फरमाओ अल्लाह खे सुञाणे मुनम खे ऐं उन सां कंहिंखे शरीक न करे त इहो ॾियण वारो ॿियो कोई न आहे, बल्कि ॾियण वारो हिकु अल्लाह। हे जटा जेको चए थो त पुट फिलाणे खां मिलियो, इहो त नाशाकिर थी वियो, इहो त काफ़िर थी वियो, इहो त मुशरिक थी पियो, पंहिंजे रब खे न सुञाणे। आहे सम्झो था न भाउ, त शुक्र जी माना आहे उन ॾियण वारे खे चङी तरह सुञाणे, वरी उन शइ में न लॻी वञे, बल्कि चवे त हे शइ केतिरी बि आहे पर ॾिनो त उन या त उन कयो आहे मूंखे रब, या त हे ॿियो नंबर दर्जो, पर चए थो या त उन कयो आहे पर जेका शइ मूंखे ॾिनी अथसि इन शइ जे ज़रिए मां उन ॾे वेझो थींदुसि। अखि ॾिनी अथसि, इन अख खे इस्तेमालु करे रब जे वेझो थींदुसि, हथ ॾिना अथसि हथनि खे इस्तेमालु करे रब जे वेझो थींदुसि, कदम ॾिना अथसि कदम खे इस्तेमालु करे रब जे वेझो थींदुसि, पैसा ॾिना अथसि पैसनि खे इस्तेमालु करे। इहे शुक्र जा मरातिब। हाणे वरी ॿिनि क़िस्मनि जा आहिनि शाकिर, शाकिर आहिनि ॿिनि क़िस्मनि जा। हिकिड़ो शुक्र कंदड़ आहे नेमतनि ते, हिकिड़ो शुक्र कंदड़ आहे नेमतनि ते, ॿियो मुसीबत ते बि शुक्र थो करे पियो। अब हिकिड़ो नेमत ते शुक्र थो करे, ॿियो वरी मुसीबत ते बि शुक्र थो करे वेठो, चए थो थी सघे पियो त रब मुंहिंजो इन खां बि वधीक मूंखे आज़माइश ॾिया, अल्हम्दुलिल्लाह जो ही थोरी आज़माइश ॾिनी। अब मुसीबत खां मथे मुसीबतूं आहिनि पयूं न, त हिन जी नज़र आहे त उन रब ॾिनी आहे आज़माइश, मूंखां कुझु आज़माइश वरिती अथसि, इन खां शुक्र आहे जो थोरी आज़माइश वरिती अथसि, मथां इन खां वॾियूं बि आज़माइशूं हुयूं, जेकॾहिं उहो वठे हा तव्हां मथां पूरो न कयो आहे। हे शुक्र थो करे मुसीबत ते, मुसीबत ते शुक्र थो वेठो करे, ऐं या वरी सम्झे थो पियो त मुसीबत बि मूंखे घणो कुझु सेखारियो, इल्मु त मिलियो, मुसीबत में अल्लाह जो कुर्ब त मिलियो, शुक्र थो करे वेठो मुसीबत में। अमरा पियो हो मौलाना सादी लिखियो, उनखे शींहं पटियो, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह पियो पढ़े, ॿियो बुज़ुर्ग अची चयोसि अल्हम्दुलिल्लाह छो थो पढ़े, हिते त चओ इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन, इहो पढ़। चए न बाबा तोखे कहिड़ी ख़बर, चए भला कीअं, चए जेकॾहिं कुतो इहो मूंखे शींहं न पटे वञे हा, मां तंदुरुस्त हुजां, मतां मूंखां ज़िना न थिए हा, मतां चोरी न कयां हा, कंहिं बदमाशी मुब्तला न, हे त अल्लाह जो शुक्र थो कयां जो पाण बंदि करे छॾियो त हिते वेठो छड़ो ज़िक्र पढ़ंदो हाणे। हाणे शुक्र जी ॻाल्हि आहे, ख़ुदा जा पाना तोखे कहिड़ी ख़बर, मुंहिंजी हालत अहिड़ी हुई जो मां ॾाढो ॾिघो माण्हू हुउसि, रब मूंखे पाण वंगे विहारियो आहे पंहिंजे ज़िक्र जे लाइ, सम्झे, इहो बि शुक्र आहे। ऐं फरमायो शाकिरीन ॿिनि क़िस्मनि जा आहिनि, हिकिड़ा शाकिरीन उहे आहिनि जेके ज़ाहिरी नेमतनि ते ख़ुशि थींदा आहिनि, पैसा मिलेसि त ख़ुशि थिए, ॿिया शाकिरीन उहे आहिनि जेके रूहानी नेमतनि ते ख़ुशि थींदा आहिनि, ईमान मिलियो त ख़ुशि थियो, इस्लाम मिलियो त ख़ुशि थियो, नेकीअ जी ॻाल्हि मिली त ख़ुशि थी, हाणे ख़ुशी पैदा थी। पर मां इहो आहे असल शाकिर जेको रूहानी नेमतनि ते शुक्रगुज़ारी थो करे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाक़ी शुक्र अञा जेकॾहिं अंदरि हलिजे त पोइ टैप बंदि कयो, हलिजे टैप खे बंदि कयो, झटि हुज़ूर सल्लल्लाहु नज़र ई न ईंदो आहे त अल्लाह वारे खे जॾहिं अल्लाह जो वजूद नज़र ईंदो आहे तॾहिं सारी दुनिया में ॿिए जो वजूद नज़र ई न ईंदो आहे, त आहे हिकु अल्लाह ॿी शइ आहे ई कोन दुनिया में। इहो आहे बारीक वहदतुल वजूद जो मसइलो, सम्झे, इनखे मौलाना सादी इन नमूने सम्झायो आहे, मसनवी कुझु ॿिए नमूने, शाह वलीउल्लाह वरी अञा टे नमूने सम्झायो आहे, ऐं हज़रत सम्झे इब्नुल अरबी जेको इन जो बानी आहे उन वरी इनखे छोलनि सां सम्झायो आहे, दरगाह जी छोलनि सां। बहरहाल इहो हिकिड़ो तवील मज़हब आहे। हिन उम्मत जो नालो, हाणे भली टे भला, हिन उम्मत जो नालो अल्लाह तबारक व तआला हम्मादून रखियो आहे, सम्झे, हम्मादून जी माना आहे हम्द करण वारा, तारीफ़ करण वारा, शुक्र करण वारा, माना तकलीफ़ में बि अल्लाह जी तारीफ़। हुज़ूर जन हिकिड़े शख़्स वटि पुछण आयो, पुछो त छा हाल आहे, चएसि ॾाढो ठीकु आहे,
वरी पुछूं त तुंहिंजो वरी छा हाल आहे? वरी चई ठीकु आहे। वरी पुछूं त छा हाल आहे? चइसि अल्हम्दुलिल्लाह हाणे ठीकु आहे। हुज़ूर फरमायो मूंखे इहो चवराइणो हो तोखां। अल्हम्दुलिल्लाह माना त तकलीफ़ जे आलम में बि ही उम्मत अल्लाह जी तारीफ़ कंदी आहे। इन जे करे दुनिया में हिन उम्मत जो नालो मुस्लमान आहे ऐं अॻिते हली करे क़यामत जे मैदान में हिन उम्मत जो नालो हदीस में ईंदो आहे हमादून थींदो। ऐं इन्हनि खे नबी जेको मिलियो आहे उनजो नालो आहे मुहम्मद ऐं अहमद माना अल्लाह जी तारीफ़ कंदड़ या तारीफ़ कयल। ऐं इन नबीअ खे जेको मक़ाम मिलंदो उनखे मक़ाम महमूद चइबो। ऐं जेको हुज़ूर खे झंडो मिलंदो उनखे लिवाए हम्द चइबो। हम्द माना तारीफ़ ऐं शुक्रिये जो झंडो। हुज़ूर खे जेको झंडो मिलंदो एॾो आली झंडो मिलंदो माना त ही उम्मत शुक्रगुज़ार उम्मत आहे। हिते फरमायो वल इन शकरतुम लअज़ीदन्नकुम जेकॾहिं तव्हां शुक्र कंदव माना तव्हां ईमान इस्लाम ते शुक्र कंदव त मां ईमान जी दौलत ॾींदोमांव। जेकॾहिं ईमान जे मथां शुक्र कंदव त मां एहसान जी दौलत ॾींदोमांव। जेकॾहिं एहसान ते शुक्र कंदव त मां तव्हांखे कुर्ब ऐं तकर्रुब जी दौलत सां नवाज़े छॾींदुसि। इन शकरतुम लअज़ीदन्नकुम वल इन कफरतुम इन अज़ाबी लशदीद जेकॾहिं तव्हां कुफरान नेमत कयो त मुंहिंजो अज़ाब सख़्त आहे। हिते शुक्र जी माना ईमान बि करे सघिजे थी पई क़ुरान पाक में लइन शकरतुम लइन आमनतुम जेकॾहिं तव्हां ईमान आंदो त लअज़ीदन्नकुम मां ईमान जे करे तव्हांखे आख़िरत जूं सारियूं नेमतूं अदा करे छॾींदुसि। इहा माना वल इन कफरतुम में कुफरान नेमत न बल्कि जेकॾहिं ईमान न बल्कि कुफर कयो तव्हां इन अज़ाबी लशदीद मुंहिंजो अज़ाब सख़्त आहे। वक़ाल मूसा इन तकफुरू अंतुम वमन फिल अर्ज़ि जमीआ मूसा अलैहिस्सलाम ऐलान कयो ओ मुंहिंजा उम्मतियो मूसा तो चए पंहिंजे उम्मतनि खे ओ मुंहिंजा उम्मतियो जेकॾहिं तव्हां ऐं सारी दुनिया वारा अल्लाह जी गॾिजी करे कुफर में मुब्तला थियनि त अल्लाह जो हिकु वार विंगो बि न थींदो। वार त खां त पाक आहे पर मिसाल जो अंदाज़ इहो आहे त रब साईं खे कोई नुक़सान न थींदो। रब साईं खे ज़रा बराबर बि नुक़सान न थींदो। हदीस पाक में ईंदो आहे जेकॾहिं सारी दुनिया वारा मुस्लमान थियनि त अल्लाह जी रुबूबियत में का वधारो नथो अचे। जेकॾहिं सारी दुनिया वारा काफ़िर थी वञनि त अल्लाह जी रुबूबियत में ज़रा बराबर बि कमी महसूस न थी थिए। वला इन कफरतुम फरमा जेकॾहिं तव्हां वमन फिल अर्ज़ि जमीआ ऐं जो कुझु धरतीअ ते आहे समूरे गॾिजी करे इन्हनि समूरे गॾिजी जॾहिं कंहिं कुफ्र ते थी बीहनि फ़इन अल्लाह लग़नी अल्लाह त गनी आहे। गनी जी माना बेपरवाह। गनी जी माना माना उनजो वजूद ॿिए खां वरितल न आहे। उनजो माल ॿिए खां वरितल न आहे। उनजो कुझु ठाहियो आहे ॿिए खां वठी न ठाहियो आहे। हो त बेपरवाह हुनखे ज़रूरत इन अल्लाह लग़नियुन हमीद। हमीद जी माना आहे असर खां तारीफ़ आहे हुनजी अॼु खां न। हाणे मखलूक हुई न हुई तॾहिं बि उनजी तारीफ़ हुन सां लॻल हुई। मखलूक न रहे तॾहिं बि उहो तारीफ़ कयल रहंदो। फरमाऊं उन में सारियूं सुहिणायूं मौजूद आहिनि उनजी छो न तारीफ़ रहे। अॼु सारियूं भलायूं त उन वटि आहिनि इन जे करे सभु तारीफ़ूं उन जूं। अॻिते आहे ॿियनि नबियनि जी कैफ़ियत खे बयानु कयो आहे। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन وعلى آله الطيبين الطاهرين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألم يأتكم نبأ الذين من قبلكم قوم نوح وعاد وثمود والذين من بعدهم
لا يعلمهم إلا الله جاءتهم رسلهم بالبينات فردوا أيديهم في أفواههم وقالوا إنا كفرنا بما أرسلتم به وإنا لفي شك مما تدعوننا إليه مريب قالت رسلهم أفي الله شك فاطر السماوات والأرض يدعوكم ليغفر لكم من ذنوبكم ويؤخركم إلى أجل مسمى قالوا إن أنتم إلا بشر مثلنا تريدون أن تصدونا أما كان يعبد آباؤنا فاتونا بسلطان مبين قالت لهم رسلهم إن نحن إلا بشر مثلكم ولكن الله يمن على من يشاء من عباده وما كان لنا أن نأتيكم بسلطان إلا بإذن الله وعلى الله فليتوكل المؤمنون وما لنا ألا نتوكل على الله وقد هدانا سبلنا ولنصبرن على ما آذيتمونا وعلى الله فليتوكل المتوكلون صدق الله العلي العظيم मथा मज़मून हले पियो ज़ुल्मात खां नूर ॾांहुं सफ़र शाह वलीउल्लाह ज़ुल्मात ॿिनि क़िस्मनि जा लिखे थो हिकु ज़ुल्म फिल हुकुम ॿियो ज़ुल्म फिल इल्म फ़ैसिलनि में ज़ुल्म हुनखे बि ज़ुल्म चइबो आहे इल्म ऐं मालूमात में ज़ुल्म अल्लाह खे अल्लाह सां ॿियूं अहिड़ियूं हस्तियूं सम्झणु इहो बि ज़ुल्म आहे इहो मालूमात ऐं इल्म जो ज़ुल्म आहे त नबीअ अची ॿई कम कया ज़ुल्मात खां कढी करे नूर ॾे उन्हनि आणण जी कोशिश कई आहे मूसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो बि इन क़िस्म जो हो जो न पंहिंजी क़ौम खे ज़ुल्मात खां कढियो ॿिन्ही क़िस्म जे ज़ुल्मात खां फ़िरौन जेको उन्हनि जे मथां हाकमियत वारो ज़ुल्म पियो करे उन खां बि आज़ादी ॾियारी ऐं जेके अक़ाइद ऐं ख़्यालात में ग़लबशार ऐं ग़लतियूं अची वियूं हुयूं इल्मी ज़ुल्म थिए पियो उन ज़ुल्म खां बि मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे निजात ॾियारी अहिड़े नमूने सां या त अॻियों जुमिलो जेको अॼु था पढ़ूं उहो मूसा अलैहिस्सलाम जे तक़रीर जो हिसो आहे या अलहिदा आहे जेकॾहिं अलहिदा आहे त माना इहा थींदी त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त सभिनी नबियनि जो प्रोग्राम इन क़िस्म जो हो ॿियनि नबियनि जा हाणे मिसाल पेश न कनि अलम यातिकुम नबउल लज़ीन मिन क़ब्लिकुम छा न आयो तव्हां वटि ख़बर तव्हां उन क़ौमनि जी जेके तव्हां खां अॻु में थियूं तव्हांखे उनजी मालूमात न आहे जेकॾहिं मूसा जो जुमिलो आहे त मूसा पंहिंजी क़ौम खे पियो चए या हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमाए त
मूसा जो वाक़ियो हो। छा तव्हांखे अलम यातिकुम नबउल लदीन मिन क़ब्लिकुम, छा तव्हां वटि न आयो आहिनि ख़बरूं अॻियनि क़ौमनि जूं जेके तव्हां खां अॻु में थियूं। क़ौम नूह व आद व समूद, नूह अलैहिस्सलाम जी क़ौम, आद जी क़ौम, समूद जी क़ौम, वल्लज़ीन मिन बादिहिम, ऐं जेके वरी इन खां पोइ आया, इन्हनि खां पोइ जेके ॿियूं क़ौमूं पैदा थियूं। ला यअलमुहुम इल्लल्लाह, जिन खे नथो ॼाणे मगर अल्लाह, जिन क़ौमनि खे नथो ॼाणे मगर अल्लाह, या जिन क़ौमनि जी कैफ़ियत अल्लाह खे ई मालूम आहे, ॿियो कोई उन जी कैफ़ियत खां वाक़िफ़ न आहे। इहे ॿई मानाऊं आहिनि। यानी नूह अलैहिस्सलाम जी क़ौम, उन क़ौम खे यादि कयो, आद जी क़ौम, समूद जंहिं ॾे हज़रत सालेह अलैहिस्सलाम आयो, इहे क़ौमूं इन्हनि जी कैफ़ियतूं ॾिसो, उन्हनि वटि कीअं ज़ुल्म ऐं ज़्यादती ॿिन्ही क़िस्मनि जी थी रही, हुक्म में बि ज़्यादती थी रही ऐं इल्म जे लिहाज़ सां बि उहे उंधारिन में हुआ। उन्हनि खे नबीअनि हक़ जी ॻाल्हि ॾांहुं सॾियो, जन ताबेदारी कई, उन्हनि जी कामयाबी तव्हांखे यादि कोन थी अचे, ऐं जन नाफ़रमानी कई, उहे तबाहु बर्बाद थी विया। इहे शयूं ॾिसी करे इंसान कुझु सम्झी वठे। ऐं उन खां पोइ बि क़ौमूं थियूं जंहिंखे अल्लाह ॼाणे थो पियो, अल्लाह खां सवाइ ॿिए खे उन्हनि क़ौमनि जो पतो न आहे। जन इहो तर्जुमो कयो आहे, उहे इहो था चवनि त हुज़ूर जन इन आयत ते नज़र रखंदे फरमायो त कज़बन नसाबु, जन नसब बयान कया आहिनि अदनान खां मथे। हुज़ूर जन जो नसब जेको आहे अदनान ताईं त ख़ुदि हुज़ूर जन पंहिंजो नसब बयान फरमायो आहे। अदनान खां पोइ 3 वास्तनि सां इस्माईल अलैहिस्सलाम जे नसल में ॾेखारियो अथनि हुज़ूर जन खे, पर हुज़ूर जन फरमायो त कज़बन नसाबुन, नसब बयान करण वारनि कूड़ मारियो। ला यअलमुहुम इल्लल्लाह, अल्लाह खां सवाइ ॿियनि खे ख़बर न आहे, बल्कि 30 खां बि मथे थी सघनि था पिया वास्ता इस्माईल अलैहिस्सलाम। अदनान खां हुज़ूर जन जे नसब में जेके रिश्ता आहिनि उहे 30 खां बि मथे हुज़ूर जन फरमायो त नसब वारनि खे ख़बर न आहे, अल्लाह खे मालूम आहे। ला यअलमुहुम इल्लल्लाह, अल्लाह खां सवाइ उन्हनि खे कोई नथो ॼाणे। इन्हनि क़ौमनि ॾे बि, नूह जी क़ौम ॾांहुं, आद जी क़ौम ॾांहुं, समूद जी क़ौम ॾांहुं बि जाअतहुम रुसुलुहुम बिल बय्यिनात, आया इन्हनि वटि रसूल पधरनि दलाइलनि सां, बय्यिनात खणी आया, दलाइल खणी आया, इन्हनि क़ौमनि खे सम्झायो त भाई अकली तरह सां ही निज़ाम दुरुस्त आहे, इन जे मुक़ाबले में जेको बि ॿियनि निज़ाम पेश कयो आहे उहो सही कोन बीठो आहे। मां अॻु में ई तव्हांखे मिसाल ॾिनो त अमेरिका में लॉस एंजलिस वारनि उन्हनि अची करे 3 लखनि माण्हुनि पूरे अमेरिका खे चयो त तव्हांजो निज़ाम दुरुस्त न आहे, तव्हां जेको जराइम बंदि करे न सघियो, निज़ाम असांजो दुरुस्त आहे, इस्लाम जो निज़ाम दुरुस्त आहे। दलाइल सां उन्हनि ॻाल्हि करे ॾेखारी, बल्कि मुशाहिदो करायूं त जिन इलाइक़नि में तव्हां ॾोह बंदि न पिया करे सघो, उन्हनि जायुनि ते इस्लाम जे निज़ाम ॾोहनि खे बंदि करे छॾियो। त इहा ॻाल्हि हिते नबीअनि बि अहिड़े क़िस्म जा दलाइल खणी आया त जेको असां निज़ाम था पेश कयूं इहो फितरी निज़ाम आहे, इलाही निज़ाम आहे, इंसान सां इंतिहाई मुआफ़िक़ ऐं ठाकंदड़ निज़ाम आहे। इन निज़ाम खे न छॾियो। फरद्दू ऐदियहुम फी अफ़वाहिहिम, पोइ मोटाया उन्हनि पंहिंजा हथ पंहिंजे वातनि जे मथां। हिते हुम जे ज़मीर सां केतिरा ई तर्जुमा थी सघंदा आहिनि, तर्जुमो त एतिरो हिकु लिखियो वेंदो, पर हुम जो ज़मीर जेकॾहिं काफ़रनि ॾे विराइजे, ॿिन्ही हुम जा ऐदियहुम अफ़वाहिहिम, हिम ऐं हुम ॿई जेकॾहिं काफ़रनि ॾे विराइजनि त माना काफ़रनि पंहिंजे नबियनि जो प्रोग्राम ॿुधी करे, नबियनि जो आवाज़ ॿुधी करे पंहिंजो हथ वात ते ॾिनो खणी। पंहिंजो हथ वात ते ॾियण जा ॿ मतिलब,
एक त अजब में अची माण्हू वात ते हथ ॾींदो आहे त हा हे छा थी रहियो आहे, हे कहिड़ी ॻाल्हि कनि था पिया। अल्लाह हिकु आहे, असांखे पैदा करण वारो उहो आहे, हे सारो निज़ाम उहो थो हलाए। उन वरी हिननि इंसाननि ते निज़ाम मोकिलियो आहे, उन रब हिननि माण्हुनि सां ॻाल्हायो आहे ऐं हे चवनि था हैरत में अची वात ते हथ ॾियण लॻा पंहिंजे। या वरी हुम जो जेको ज़मीर आहे उहो वराइजे काफ़िरनि ॾे, अफ़वाहम जो जेको ज़मीर आहे उहो वराइजे नबियनि ॾे। पोइ माना थींदी फरद्दू ऐदियहुम फी अफ़वाहिहिम, पोइ मोटायो काफ़िरनि पंहिंजनि हथनि खे फेरायो नबियनि जे वातनि ॾांहुं। नबियनि जे वात बसि करे छा थो ॻाल्हाए, हे माण्हू इशारो कंदो आहे न वात ॾे कंहिंखे ख़ामोश कराइण जे लाइ, बसि कर चुप करे, इहा ॻाल्हि नथा ॿुधूं, या इहा माना थींदी। या वरी मजाज़ वठिजे त हिते मजाज़ जो बि कमु हली सघे थो। हथ जूं खोड़ मानाऊं चइबो आहे त असां सिंधीअ में बि चवंदा आहियूं फिलाणो फिलाणे जी बांह खणी भॼाए। अब बांह जी माना छा आहे, हे छड़ी बांह पटे करे खणी वियो। बांह माना पूरी उहा माई औरत जेका हुई उहा खणी वियो न, बांह जी माना। या फिलाणे जो फिलाणे कम में वॾो हथ आहे, हथ जी माना इहा छा आहे, हे हथ। हथ जी माना सारो मददूं जेकियूं हुन हुन जूं हिन कम में थी रहियूं। त हिते हथ जूं कई मानाऊं, त हिते माना ईअं बि थी सघे फरद्दू ऐदियहुम, पोइ मोटायूं उन जूं ताक़तूं नबियनि जूं जेतिरा बि दलाल ताक़तवर हा, हथ माना दलील ताक़तवर। फी अफ़वाहिहिम, उन्हनि जे वातनि ॾांहुं माना उन्हनि जा दलील उन्हनि ॾे मोटाए पिया उछलनि ॼण त दलील ॿुधण ई न पिया चाहिनि, न सम्झण पिया चाहिनि। इहा माना बि थी सघे। क़ौमनि इनकार कयो त हिकु रब खे कीअं, वक़ालू चवण लॻा, इशारो करे हथनि जो, पोइ चवण लॻा वक़ालू इन्ना कफरना बिमा उरसिलतुम बि, असां इनकार कयूं था पिया हर उन शइ सां जंहिंसां तव्हांखे मोकिलियो वियो आहे, जंहिं वहीअ सां, जंहिं प्रोग्राम सां, जंहिं कानून सां तव्हांखे असां ॾे मोकिलियो वियो आहे। असां सभिनी जो इनकार था कयूं, असांखे सम्झ में ई नथो अचे, असां कोन था मञूं, मुनकिरूं सरीह कुफ्र कयूं। وَإِنَّا لَفِي شَكٍّ مِّمَّا تَدْعُونَنَا إِلَيْهِ مُرِيبٍ, बस असां त शक में आहियूं उन ॻाल्हि जे बारे में जंहिं ॾांहुं तव्हां असांखे सॾियो था पिया। मुरीब माना तमामु परेशान कुन शक में, शक बि मामूली न बल्कि परेशान कुन शक आहे। अलाए तव्हां जूं ॻाल्हियूं कहिड़ियूं हुन असांखे सम्झ में नथियूं अचनि, ॾाढो शक थो पवे असांखे, इंतिहाई शक में। ऐं काफ़िर हूंदो ई मशकूक आहे, सॼी उमिरि हुनजी शक में गुज़रंदी आहे। उनजो सारो जेको आहे न मज़हब जो बुनियादी, कफ़र जे मज़हब जो बुनियादी विश्वसन ऐं सौसन ऐं शक ते रखियलु। ओ हे कांव ॾिठई, अरे भला मतां महिमान कांवली लवे थी पई, अरे पोयों मूंखे सॾु कई भला ॻाल्हि मुंहिंजी ख़राब थी, सॼो कमु ई न थींदो। भई शक ते सॼा बुनियाद थिया न। अरे जवाब वारो करे चए फिलाणे माण्हूअ खे जेको आहे न सायो अची वियो आहे, का ॻाल्हि आहे साईं। फिलाणे माण्हू जेको आहे अॼु सुबुह जो बि हिते हमरा चएसि मार छोकिरो कादर नथो थिए घर वारे, अड़े चए साईं मतां तावीज़ बावीज़ बाबा छोकिरे खे वाह मां तावीज़ कोन्हे काजे कोन्हे, दिमाग़ ते ख़्यालु अची पियो चए साईं असांखे ईअं शक में विधो अथनि न घणनि माण्हू, माना शक जेके बि तव्हां ॾिसंदव न दीन खां अलावा जेतिरियूं बि ॻाल्हियूं तव्हांखे नज़र ईंदियूं हुन में छड़ो शक जूं ॻाल्हियूं, कूड़ा टकोसला, कूड़ा किसा, मुजावरनि खां ॿुधी, पीरनि खां ॿुधी फिलाणे से फिलाणे खे उॾारे छॾियो, उॾरंदो पियो वञे। हा इहे छड़ो शक जूं ॻाल्हियूं। बाबा को दलील पको ॾेखार, अख सां ॾेखार। मां खे त दोस्तनि जो चएसि फिलाणो से जिन ॾेखार, बाबा हलो जिन ॾिसी अचूं।
अल्लाह ताला तो चए थो त जिन खे कोई नथो ॾिसी सघे, असली शक्ल पंहिंजे में जिन खे कोई ॾिसी नथो सघे। जुनूदन लम तरौहा, उहे अहिड़ो लश्कर आहे जंहिंखे ॾिसी नथा सघो। चइजे जिन खे हलो तव्हांखे ॾेखारियूं हे कम थियनि था पिया। इन ते बहस अचे थो पोइ दर्स में हिकिड़े सबक में जिन्नात ते बहस अचे थो। त हाणे छा बहस हुते जैसे अंदाज़ो ईअं त अॻे ईंदो, हाणे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे असांखे ॾिसी अलाए छा फिरी वियो, अलाए छा थियुसि। जैसे हाणे ॻाल्हि सम्झ में नथी अड़े अंदाज़ो ईअं त हे ॻाल्हि मथां हीअं हुजे तो में बाबा अंदाज़ो आहे न, पकी ॻाल्हि ॿुधा, अंदाज़े खे सम्झण वारा न आहिनि। असांजो दीन शक वारो आहे। जैसे फिलाणो उहो शक आहे असांखे त फिलाणे जे मथां नज़र लॻी वई, फिलाणे खे फिलाणे जी ॻाल्हि जेका आहे उन वण जे हेठां गुज़रियो हो, इन जो शक पइजी आहे, सायो अथसि जिन जो। अहिड़ो कुल शक हमेशह काफ़र जो पूरो अक़ीदो शुकूक ते मबनी करे। जे फिलाणो फिलाणी जाइ तां छुटोसीं, मथां ख़बर न आहे हितां बि छुटी सघिजे थो। बाबा पक्का जे पक त कोन्हे, बाक़ी घणा छुटी आया। हे ॻाल्हियूं तूं ॿुधाए, हे किसा कहाणियूं करे माण्हुनि खे गुमराह करण जो हिक ॿिए में वेठा शैतान अहिड़ा किसा ऐं कहाणियूं फैलाए छॾे। ऐं हे वेठो किसनि ऐं कहाणनि ऐं शक जी ॻाल्हियुनि ॾे कन ॾिनियूं, पंहिंजे असली अक़ीदे जेको पुख़्तो आहे, जेको चइजे